असो मोज़िज़ सियासतदान सीनियर सियासतदान साईं मुराद अली शाह ऐं उनजो फर्ज़न साईं हसन अली शाह जेको असांजो MP आहे PS टेटरी जो पीपल्स पार्टी जो, उन जे ख़िलाफ़ जेका ही ग़लति प्रोपेगंडा ऐं जेका वावेला कई वञे थी, उन जे लाइ असां हिमायत में ही रैली कढी आहे त साईं वारनि जी जेका सियासत आहे उहा साफ़ ऐं सुथरी सियासत आहे। उन्हनि पंहिंजी आवाम जे हर टाइम ख़िदमत कई आहे ऐं जेके डेवलपमेंट जा कम साईं वारनि जे टाइम में थिया आहिनि उहे तारीख़ी कम थिया आहिनि ऐं जेके ही चंद अनासर जंहिंखे असां छुटल कारतूस चऊं, जिन्हनि जी का बि हैसियत न आहे, उहे साईं वारनि जे ख़िलाफ़ ही जेके प्रोटेस्ट ऐं जेके एहतिजाज करे ऐं उते ग़लति ज़बान इस्तेमालु कनि था, असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त ही जेका बि आवाम आहे, असां ही शॉर्ट नोटिस ते दोस्तनि खे ॿुधायो आहे जंहिंमें हेतिरी आवाम गॾु थी आहे। सुभाणे हू इहो सोचनि अगरि जे इन्हनि पंहिंजी इहा ग़लति इस्तेमालु जेका ज़बान कनि था इहा बंदि न कंदा त असां उन्हनि जे घरनि जो बि घेराव कंदासीं ऐं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त पंहिंजी इहा ज़बान इस्तेमालु करणु बंदि कनि ऐं असां सॼी आवाम जेका आहे हितां असांजे तक जी नुशरत फिरोज़ जी साईं वारनि सां गॾु आहे। साईं जो मौक़िफ़ अल्लाह रहमान रहीम मुतालबा असांजा को कोन्हनि, पर असांजी इहा एहतजाज आहे जेको माण्हू मुखालिफ़नि सियासी मुखालिफ़नि आहे, कुझु कोन्हे। अल्लाह जी महिरबानी खां सैयद ख़ानदान साईं मुराद अली शाह साहिब जा ऐं उन्हनि जो फर्ज़ंद साईं हसन अली शाह साहिब MP साहिब, जिन्हनि हिननि सियासत जेका कई आहे साफ़ सुथरी सियासत कई आहे, उहा सॼी आवाम खे ख़बर आहे ऐं कॾहिं बि ग़लति सियासत न कई आहे, ग़लति माण्हू जो साथ न ॾिनो आहे। ऐं असांजे भिरिया खां वठी भिरिया रोड ताईं हिकिड़ो इशू तारे वियो आहे रोड जो। माशाअल्लाह रोड जेको डिमांड हुई भिरिया रोड जी आवाम जी, उहा पूरी थी वई आहे ऐं पत्थर उते लथो आहे। पर इहो जेको ग़लति वावेला कनि था नी माण्हू खे पसंदि करण जे लाइ, उहे माण्हू पसंदि न थींदा इंशाअल्लाह ताला। जेके हवा ॾियनि था छुटल कारतूस माण्हुनि खे ग़लति ॿुधाइनि था, उन्हनि खे माण्हू उन्हनि जे फेवर में कोन ईंदा ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला खां उमेद आहे माण्हुनि जा कम थींदा, माण्हुनि जा कम थींदा ऐं वधीक कम थींदा। छो त असांजे तालके में साईं मुराद अली शाह साईं हसन अली शाह साहिब रोड रस्तनि जो जार विछाए छॾियो आहे। को रस्तो अहिड़ो न आहे जिते रोड रस्तो न ठहियो हुजे। अल्लाह जी महिरबानी खां भिरिया खां वठी पक्का चांग ताईं रस्तो आहे, उनजो कमु शुरू थी वियो आहे। इंशाअल्लाह ताला उहो बि जल्दी शुरू थी वेंदो ऐं अॻिते ताईं हलियो वेंदो ऐं जेके वावेला कनि था इन्हनि जो बोलती बंदि थी वेंदी ऐं इहे ख़ामोश थी वेंदा। माण्हू इन्हनि ते सख़्तु नाराज़गी जो इज़हार कंदा, हे पंहिंजे घर वेही रहंदा ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला में उमेद आहे साईं हसन अली शाह साहिब साईं मुराद अली शाह साहिब साबिक़ा MP साहिब, उन्हनि जी सियासत साफ़ सुथरी रही आहे ऐं कामयाब सियासत रही आहे। अल्लाह ताला में उमेद आहे उहे सदा कामयाब।